नथो ले वाइट थोड़ो वाइट तो हले वरी ब्लैक तो हले वरी हाँ ठीक है हला हला ये छा है बाबा THOSE छा थियो दो दोस तो बाबा जी बाबा एच छोड़ करे सबनी में एच एच टी टी आ तो मां छा क्या बता ये लिखा जाता है सबनी में टी टी सबनी में एच एच सबनी में टी टी सबनी में एच एच ने टी टी एच एच हाँ तो सब दाल सां शुरू था थियनि न जेके दाल सां थियनि दा दो दे दिस सभु दाल सां शुरू था थियनि दाल सां हाँ त जेका बि दाल सां शुरू थींदी न उन में टी एच ईंदी आहे जेका बि शइ दाल सां दाल दर आहे न हाँ हाँ दाल सां जेकी शुरू थींदी आहे न त इंग्लिश में दाल कीअं लिखंदा आहियूं टी एच जॾहिं टी एच लिखियोसीं न दाल थी वियो दाल हे बि दोस्त बि दाल सां शुरू थी थिए दीस बि दैट बि दिस बि हाँ ठीकु आहे न उहा सम्झ में आई खोपड़ी में वेठी ॻाल्हि हाणे टी एच खां पोइ छा ॾियणो आहे एच एस ई न हे टी एच ओ एस ई टी एच खोपड़ी कमु कोन थी करे पुटु मां चवां थो को तो खोपड़ी थी कमु नथी करे अॼुकल्ह गर्मी लॻी वई आहे तोखे पुटु हा कुझु त चकर आहे रहे सां डस्ट काॾे कई दोस्त अमलेटा टी एच ओ हाँ सही तरह अचो न हाँ गर्मी लॻी आहे त डस्टर त ॾियो एच एस ई एॾो टी एच ओ तेरी ॾिस त तूं पंहिंजे मथां वेठी आहीं डस्टर जे हाँ हाँ हिते ॾिस पुट ते हेठि त न किरी पियो कने दस्त 2 मिनट बाकी